सिंध में वायरस केसनि ऐं फ़ौतगी शरह में वाज़े घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। सिहतयाब थींदड़नि जे रेशो में मुसलसल इज़ाफ़ो थियण ते सियासी समाजी धुरियुनि पारां इत्मिनान जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वायरस मुतासिरनि ऐं सिहतयाब थींदड़नि बाबति ॿुधायल अंगनि अखरनि तहत सिंध में अॼोके ॾींहं में वधीक 1077 मरीज़ सिहतयाब थिया आहिनि, जंहिंखां पोइ वायरस सां विढ़ी सिहतयाब थींदड़नि जो अंग वधी 1,08,480 थी वियो। मुराद अली शाह चयो त सूबे में 24 कलाकनि अंदरि 513 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना में मुब्तला मरीज़नि जो अंग 1,18,824 थियो, जिन मां 1,08,000 खां वधीक सिहतयाब थिया। बाक़ी कुझु मरीज़ इस्पतालनि ऐं घरनि में आइसोलेट आहिनि। वॾे वज़ीर चयो त सिंध में अॼोके ॾींहं में वायरस मुतासिर 11 मरीज़ हयाती विञाए वेठा आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना विघे फ़ौत थियलनि जो अंग वधी 2,162 थी वियो। वॾे वज़ीर आला चयो त 8,182 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 7,655 घरनि में, 521 इस्पतालनि में ऐं 6 मरीज़ आइसोलेशन सेंटर्स में आहिनि। हुन चयो त वायरस मुतासिर 422 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे, जिन मां 67 वेंटिलेटर्स ते आहिनि। 513 नवनि केसनि मां 138 रुॻो कराची मां ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त कराची जे ॾखण ज़िले में 38, ओभर ज़िले में 43, सेंट्रल में 20, कोरंगी में 20, मलीर में 9 ऐं ज़िले ओलह में वधीक 8 केस रिपोर्ट थिया। हुन चयो त शिकारपुर में 32, घोटकी में 31, हैदराबाद ऐं सखन में 26, शहीद बेनज़ीराबाद में 23 ऐं खैरपुर में वधीक 20 केस ज़ाहिर थिया आहिनि। मुराद अली शाह चयो त बदीन ऐं कश्मीर में 19, मिपख़ास में 17, लाड़काणे जामशूरो में 14, नौशेरा फ़िरोज़ ऐं सांगड़ में 13 ऐं उमरकोट में वधीक 10 केस ज़ाहिर थिया।